छा कयां कीअं कयां काॾे वञां अॼु त घरवारी सां बि ड्राड़ाणी आहियां त संगत साथी खां वणी पटे सटे अटो चांवर वठी थो अचां पर संगत साथी त अखियूं ई फेरे छॾियूं ॼणो त मां ॾिठल ई न आहियां हाणे घर कहिड़ो मुंहुं खणी ईंदुसि ज़ाल छा चवंदी नंढड़ा नंढड़ा बचड़ा इंतज़ार में वेठा हूंदा त बाबू कुझु न कुझु आणींदो त पेट भरे मानी खाईंदासीं ख़ाली खीसा हाय हाय शलन इंसान ते वक़्तु अचे पंहिंजा बि बरावा थी था वञनि जेके दोस्त चवंदा त तुंहिंजे लाइ रतो हाज़ुर आहे केॾियूं केॾियूं ॻाल्हियूं कथा जॾहिं मजबूरी ॿुधाईमानि त अखियूं फेरे छॾियूं बसि इन मजबूरी खां इन हथ फैलाइण खां इन्हनि दोस्तनि खे इलाज करण खां सुठो आहे त पाण खे मारे छॾियां ख़ुदकुशी कयां हा रोज़ रोज़ बचनि जी तकलीफ़ बि ॾिठी कोन थी वञे नंढड़ा बचड़ा माली मानी था कॾहिं मूंखे ॾिठो कोन थो वञे बसि न हूंदुसि न वरी बचनि जी तकलीफ़ ॾींदुसि वरी बचनि जी तकलीफ़ ॾिसंदुसि हा हितां जहिड़ी डपो थो ॾियां बचड़ जो आसरो ई कान्हे बसि हाणे घर मां न ईंदुसि मुंहिंजो लाच वञे मुंहिंजो लाच वञे